ॾींहुं आहे त असांजो बुनियादी हक़ आहे सुठो साफ़ पाणी सुठो खाधो बीमारियुनि खां बचाव। सेहत जो अॼु ॾींहुं आहे मां सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त रोज़ानो ॾंदनि ॾियो वर्जिश कयो सुठो खाधो खाओ साफ़ पाणी पियो रोज़ानो तड़ कयो रोज़ानो पाणी पियो 10 गिलासनि खां 10 गिलासनि ताईं सुठियूं सुठियूं सब्जियूं खाओ ताज़ियूं ताज़ियूं भाॼियूं खाओ। 7 अप्रैल सिहत जो आलमी ॾींहुं। अॼु 7 अप्रैल आहे सिहत जो आलमी ॾींहुं मां सभिनि खे चवंदुसि रोज़ानो सुबुह सां ताज़ा ताज़ा फ्रूट खाओ।